ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं के फ़कीराबाद में ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद कयो वियो आहे। तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। फ़कीराबाद खां ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार बणिजी वियो आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। फ़कीराबाद खां ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार थी वियो आहे। वारसन पारां SSP खैरपुर खां नोटिस वठी इंसाफ ॾियारण जो मुतालबो कयो वियो आहे। जी नाज़रीन अपडेट कंदासीं के फ़कीराबाद में ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद कयो वियो आहे। तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार थी वियो आहे। नींगर मथा तशद्दुद कंदड़ जवाबदार फरार थी वियो आहे। वारसन मूजिब SSP खैरपुर खां नोटिस वठी इंसाफ ॾियारण जो मुतालबो कयो वियो आहे। फ़कीराबाद खां ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार बणिजी वियो आहे। नींगर मथा तशद्दुद कंदड़ जवाबदार फरार थी वियो आहे। वारसन मूजिब SSP खैरपुर खां नोटिस वठी इंसाफ ॾियारण जो मुतालबो कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर फ़कीराबाद मां ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद कयो वियो आहे। तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार थी वियो आहे। नींगर मथा तशद्दुद कंदड़ जवाबदार फरार थी वियो आहे। वारसन मूजिब SSP खैरपुर खां नोटिस वठी इंसाफ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। फ़कीराबाद खां ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार थी वियो आहे। नींगर मथा तशद्दुद कंदड़ जवाबदार फरार थी वियो आहे। वारसन पारां SSP खैरपुर खां नोटिस वठी इंसाफ ॾियारण जो मुतालबो कयो वियो आहे। जी नाज़रीन अपडेट कंदासीं के फ़कीराबाद में ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे के मौलवी जो यतीम नींगर मथा तशद्दुद कयो वियो आहे। तशद्दुद सबब 6 वरियन जो अबू बकर चांडियो घुमण फिरण खां लाचार थी वियो आहे। नींगर मथा तशद्दुद कंदड़ जवाबदार फरार थी वियो आहे। वारसन पारां SSP खैरपुर खां नोटिस वठी इंसाफ ॾियारण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे फ़कीराबाद में धरती TV न्यूज़ रिपोर्टर ज़मीर हुसैन भट्टी। जी ज़मीर हुसैन, छा अपडेट्स आहिनि? जी ज़मीर हुसैन, छा अपडेट्स आहिनि? जी मां के ॿुधाईंदो हलां। फ़कीराबाद भरिसां कुंभ थाणे जी हद ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे जे मौलवीअ जो नंढड़े 6 साला मासूम मथां बेरहमानो तशद्दुद मासूम के वेहक वारी जगह खां लाचार करे छॾियो। फ़कीराबाद ॻोठ क़ाइम खान चांडियो में मदरसे जे पेश इमाम पारां 6 साला मासूम नींगर अबू बकर चांडियो मथां मौलवी इस्माइल कोरीअ बेरहमानो तशद्दुद करे नंढड़े जी शर्मगाह ते ज़ख़्मनि जा निशान ठाहे छॾिया। मासूम हलण खां लाचार नंढड़े जी चाचे प्रेस क्लब फ़कीराबाद पहुची मीडिया सां ॻाल्हाए। ज़मीर अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।